दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। म्यूनिसिपल कमेटी दादू जे ऑफिस जे बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त म्यूनिसिपल कमेटी दादू सियासी अताब में हुअण दादू शहर खे तबाह बर्बाद करे छॾियो। म्यूनिसिपल कमेटी दादू सियासी अताब सबबि शहर जी सफ़ाई सुथराई न थियण, गटरनि जो गंदो पाणी निकाल न थियण, स्ट्रीट लाइट्स न हुअण सबबि शहरी रोडनि ते निकिरी आया। म्यूनिसिपल कमेटी दादू में गैर सियासी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन मुक़रर करे फौरी तौर दादू शहर खे बचायो वञे। म्यूनिसिपल ज़रिया ज़िला इंतज़ामिया दादू ते को भरोसो नाहे। इंतज़ामिया सियासी अताब जे वर चढ़ी वई आहे। उन्हनि खां सवाइ को बि इदारो दादू शहर जे लाइ कम करण लाइ को बि तयार नाहे। मथां हुकुम मिलंदो शहर लाइ कम कंदासीं। फ़हाल दादू शहर में फोकल पर्सन मुक़रर करे छॾिया आहिनि। म्यूनिसिपल ज़रिया म्यूनिसिपल कमेटी दादू गैर सियासी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन मुक़रर हूंदा हुआ त शहर जी सफ़ाई सुथराई, ड्रेनेज सिस्टम, स्ट्रीट लाइट्स जो निज़ाम बहितर हुयो। हाणे म्यूनिसिपल कमेटी दादू सियासी बहितारनि हमला करे शहर खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। दादू जा सियासी समाजी शहरी ज़िला इंतज़ामिया बि सियासी अताब में हुअण सबबि ख़ामोशी इख्तियार करे छॾी। आम अवाम जी दाह ॿुधण लाइ तयार नाहे। मुतासिर शहरी